ज़िंदगी जे हर हिस्से या मोड़ ते हर को माण्हू कामयाब थियण चाहे थो। उन जे करे हू महिनत करे थो, कोशिश करे थो त जीअं हू ज़िंदगीअ में पंहिंजो नाव पैदा करे सघे ऐं कुझु न कुझु हासिल करे। तव्हां यकीन सां कामयाब थी सघो था जेकॾहिं तव्हां हिननि ॻाल्हियुनि ते अमल कंदा। तव्हां पंहिंजी डायरीअ ते, बुक ते या कंहिं पने ते अहिड़ो जेको महफ़ूज़ हुजे उन ते पंहिंजा गोल, मक़सद या जेके बि तव्हांजा ख़्वाब आहिनि उहे समूरा लिखो ऐं पोइ उन्हनि खे ॾींहं में 2 दफ़ा या 3 भेरा उन्हनि खे ज़रूरु वरजायो। हिकु ई वक़्तु घणे कम करण खां बहितर आहे त तव्हां रोज़ानो जेकी बि तव्हां कमु कयो था उन पंहिंजे ख़्वाब खे कुझु न कुझु वक़्तु ॾियो त जीअं उन सां तव्हांजी प्रैक्टिस थींदी रहे। कामयाबी सिर्फ़ चवण सां, ॻाल्हियूं ॿुधाइण सां या ॿियनि जी आॾो बयानु करण सां नथी मिले, पर जेकी बि तव्हांजे दौर में माण्हू कमु कनि था पिया उन्हनि खां वधीक जेकॾहिं तव्हां महिनत कंदव त तव्हां कामयाब थींदव, न त अव्हां बि उन्हनि वांगुरु ई सिर्फ़ु पछताव ऐं कोताहीअ जे तरफ़ वधंदा रहंदव। जॾहिं ॿिया माण्हू सुकून सां, आराम सां निंड कंदा हुजनि, वेठा हुजनि या कचहरियूं कंदा हुजनि, अव्हां उहो वक़्तु पंहिंजे ख़्वाबनि जे पूरा में लॻायो। यकीन कयो अव्हां जे बुनियाद ते पंहिंजे कम जी जांच कयो, ॻोल्हियो ऐं ॾिसो त अव्हां अॻिए हफ़्ते या महीने या 6 महीननि जी भेट में हाणे कहिड़ी जॻह ते आहियो ऐं उन खां पोइ उहो ग्राफ तव्हांखे महसूसु थींदो त तव्हां प्रोग्रेस। ॿियनि ते तनक़ीद, टोक या उन्हनि ते ठठोल करण खां बहितर आहे त तव्हां पंहिंजे ई कम ते, पंहिंजे ई ख़्वाब ते फोकस कयो, गौर कयो ऐं इहो ॾिसो त तव्हां कीअं आहियो ऐं तव्हां छा था थियणु चाहियो। उन ई ॻाल्हि ते ई अमल